वो संभाल पा रखे। वीडियो में गाल करना सी है तकरार ड्रामा सीरियल के बारे में दोस्तों। तकरीबन एक हफ्ते खां पोइ नई एपिसोड अची चुकी है दोस्तों। धमाकेदार एपिसोड है इंशाल्लाह उन बारे में मुकम्मल तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन एपिसोड में छा थींदो ऐं उन खां अलावा ईंदड़ एपिसोड में छा छा थींदो मुकम्मल हिन वीडियो में गाल कंदासीं। वीडियो तव्हांखे किथां सुठो लगे लाइक ऐं शेयर कयो, चैनल के सब्सक्राइब करे सुठो कमेंट ऐं पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। हलूं था पाण मेन टॉपिक की तरफ। त दोस्तों अॻिते छा छा बावल खान ऐं मीर पाण में जेको आहे सो हिकु थी वेंदा। ठा हिननि जो थी वेंदो छाजे करे जो शेरली भी हिन वक्त ड्रामा में धमाकेदार एंट्री हई आहे दोस्तों ऐं उन खे कहिड़ो किरदारु ॾिनो वेंदो हिन ईंदड़ किस्तनि में। उर्फ़ हाकिमज़ादीअ खां अकबर छा शादी कंदो छाजे करे जो इन्हनि खे हाकिमज़ादी अकबर खे चयो आहे त तव्हां मूंसां निकाह कयो जल्दी। त दोस्तों छा हाकिमज़ादीअ सां अकबर शादी करण जे लाइ राज़ी थींदो? छा थींदो? छा अॻिते हली सिजावल खान ऐं शेरलीअ जी पुराणी का दुश्मनी ऐं पुराणी का तकरार जागंदी दोस्तों? हिननि जे विच में शदीद झेड़ो थींदो ऐं हे पाण में जानी दुश्मन थींदा दोस्तों। तो छा मूसा बहावल खान ऐं मीर जे विच में ठा करण में कामयाब थींदो दोस्तों? छा सूरत थींदी छाजे करे जो वक्त हिननि जे विच में इंतिहाई घणी नफ़रत पखेड़ी आहे दोस्तों? छा आहे पाण में मीर हिननि जे विच में ठा? ॿिए तरफ़ बहावल खान कॾहिं बि ठा जे लाइ राज़ी न थींदो, छाजरनि जे ख़िलाफ़ इंतिहाई घणी नफ़रत भड़काईंदो। ॿिए तरफ़ हाकिमज़ादी अकबर खे चवंदो त मां तोसां शादी करण थो चाहियां, लेकिन अकबर साफ़ जवाबु ॾेई छॾींदो, चवंदो मां तव्हां सां शादी नथो करणु चाहियां दोस्तों। अॻिते छा छा सूरत थींदी? मुख़्तलिफ़ तरफ़ रईस नवाब खान शेरलीअ जे ओताक वेंदो दोस्तों, उते दोस्तीअ जो पैगाम ॾींदो, हथ वधाईंदो दोस्तीअ लाइ, लेकिन शेरलीअ खे रईस सिजावल खान जे ख़िलाफ़ भड़काईंदो दोस्तों। उन्हनि जी दुश्मनी अॻे ई पुराणी का ज़ाहिर थींदी दोस्तों ईंदड़ किस्तनि में। हे पाण में इंतिहाई घणो दुश्मन बणंदी वेंदा ऐं उन खां अलावा चोरण वारा बि खोड़ हिननि खे चोरींदा। पाण में हिननि जो मुक़ाबिलो ऐं झेड़ो कर हिननि जे दरमियान पोइ दुश्मनी वधी वेंदी दोस्तों। इहो अॼोको एपिसोड किथां तव्हांखे सुठो लगे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में, तेसिताईं